अॻिते बेड़ा पार असां कब्र जो सोचो हयाती सां मोहब्बत आहे कुराणो आहे न ॾकंदो मरंदो सभा थड़ंदो को नौजवान जो चाचा ख़्याल सां हल जाए पता किरी न पए मरी न पए त लचो बि करे चयो छोड़े मां पढ़े जे घरों तो खणो हयाती एॾी प्यारी कब्र सिरी वई युहिब्बूनल माल व यनसौनल हिसाब मालो कल कल में खुदो हलाल हराम आण पंहिंजो पराओ आण जायज़ ना जायज़ आण रुश्वत आण चोरी जो माल आण युहिब्बूनल माल व यनसौनल हिसाब माल कल कल जी मोहब्बत हूंदन हिसाब किताब जो नी विसारींदा त मूंखे हिसाब किताब ही ॼणो तवज्जो करो खुदा जी ज़ात जो कसम हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो आयो ॾाढी भुख लॻसि 11 कपड़े जा दुकान मके जी बाज़ार में हुजूर जे मथां घोरे छॾियई तवज्जो करो बैंक बैलेंस पैसो 70,000 दिरहम हुजूर जे मथां घोरे छॾियई अॼु वेठो कपड़ा फाटल भुख लॻी यार वञा मथां को मानीअ जी सलाह करे यानी सागो मानी जो टुकड़ो मिले ये जो निकतो त सोनो उमर फारूक आयो आन फरमा अबू बकर जी सुना उमर ये बीठो यार भुख ॾाढी लगी यार मांखे भी भुखा दो एतरे में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आन फरमायो ओ मुझा यारो ओ मुझा सहाबियो पुट देव खबर कीअं बीठा आयो सैयदना अबू बकर जो सही भुख लगी उमर भी जो सदको वञास मदीने जे वीर जो यार मांखे पाण भुख ॾाढी लगी कहिड़ो नबी जंहिंजे करे सॼो जहान वजूद में आयो अल्लाह फरमाए मुंहिंजा जानी चओ मके जा जबल सोना करे ॾिया तू भी खा तुझा पोया भी खाइन ना ना मुंहिंजा मौला मांखे न खपे एतिरो ॾे हिकिड़ी खावां ॿिए ॾींहुं न हुजे त तोखां घुरा आया कई जवान हज़रत अबू अय्यूब अंसारी जी दरद अबू अय्यूब अंसारी ॾाढो ख़ुशि थियो मिलियो देर न कई छेलो कोठई भाॼी तयार कराई खजीअ मां छुगो भॼी आयो हुजूर जे अॻियां रखियई मानी तयार थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोकरी मानी खणी करे गोश्त जो टुकड़ो खणी हिकिड़े सहाबी खे ॾिनो त वञ मुंहिंजी न्याणी फातिमा खे ॾेई अॼु टियों ॾींहुं उनखे भी मानी न मिली हे अहल बैत दुनिया के तरक करे छॾियो भुख ते सिर्फ उन जो मक़सद अल्लाह राज़ी थे रब जी इबादत पाण फरमायूं उमर जी मुंहिंजा साईं खाओ यार कयो रब सुवालो कंदी हलो उमर रोई वेठो सोना टिनि खां बाद मानी मिली आहे पोइ भी सुवाल थींदो फरमाए त सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम अल्लाह तो चो असां पंहिंजे नेमत जे बारे में तव्हां खां पुछंदासीं उमर कणक जी मानी नथो खाए थधो पानी नथो पीए रब तो फरमाए ज़रे ज़रे जो पुछंदासीं अरे सहाबा खे खुदा जी ज़ात जो कसम दुनिया सां एॾो प्यार न हो जेॾो मदीने जे मीर सां प्यार हो असांखे दुनिया युहिब्बूनल माल व यनसौनल हिसाब माल जी मोहब्बत व युहिब्बूनल मखलूक व यनसौनल खालिक हुज़ूर फरमाया मखलूक सां मोहब्बत कंदा मेरे सां मेरे जे वारे में बीठो बकरनि जे वारे में बीठो होटल ते यारनि सां वेठो आहे खालिक जो सॾु थियो अल्लाहु अकबर ओ वॾा वॾनि खां वॾो अल्लाह सॾई हय्या अल सला हय्या अल सला अचो नमाज़ ते हय्या अल फला अचो कामयाबी की तरफ अचो एक कन मां बुधी बे मां कढी छॾे सॾ ते न आयो रब जो सॾ न मञई मोहब्बत मखलूक सां ॿियनि सां कुकड़नि सां दुनिया वारनि सां हुजूर फरमा मुझी उम्मत एड़ो ज़मानो ईंदो जो मखलूक सां मोहब्बत कंदा खालिक विसारींदा या क्या मजलिस
क्या मजलिस शहीदन मारा जा मुसलमानों मां मेल खणी आयो आया पंहिंजनि बचन के नमाज पढ़ायो नमाज़ी थियो घरनि में माइन के नमाज पढ़ायो घरवारीअ के भी चओ न्याणीअ के भी चओ नो के भी चओ अदी भेण के भी चओ अमर नमाज पढ़ो कोई कंहिंखे कम न ईंदो वला तज़िरु वाज़िरतुं विज़्र उख़रा कोई कंहिंजो पार न खणंदो तवज्जो कयो खुदा जी सां जो कसम मदीने जे पीर जे साहिबन सगोरन हुजूर जे दीन जे बुलंदी जे लाइ एड़ियूं औरतूं बियूं अचनि ओ मुंहिंजी अमल तूं नमाज़ पढ़ण जे लाइ तयार न हो पंहिंजे बच्चे खे मस्जिद में मोकिलण जे लाइ तयार न हो जल्दी कर छोरा उथ स्कूल वञ ईअं न चई न वञ क़ुरान जो सबक़ वठी आ न पुट उथ नाश्तो तयार स्कूल वञ या उथी छोरा भी ऊंचारे बकरियूं चारे खुदा जी सां जो कसम खे त ॾिसो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे बुलंदी जे लाइ हिकिड़ी कुरानी मदीने जे अंदरि हुन जो मुड़ुसु वियो जिहाद ते भाउ वियो उटड़ो वियो इहा ॻाल्हि मशहूर थी वई त उहद जे मैदान में अल्लाह जो दिलबर नबी शहीद थी अल्लाह अल्लाह औरत कुरानी भॼंदी आई मदीने खां हली उहद जे मैदान में पई अचे मदीने वियो हूंदे नबी मस्जिद खां उहद केलो परे कुरानी बंदि हली रोअंदी रोअंदी थिड़ंदी थाबड़ंदी अचे पई माण्हुनि खां पुछे पई त हुज़ूर जो हवालो ॾियो आका जो हवालो ॾियो माण्हू था चवनि ओ माई हुज़ूर जे लाइ ॻाल्हि हुली वई पर अञा सही नमूने सां ख़बर कोन पई चवनि था त साईं दुनिया छॾे विया शहीद थी हिकिड़े चएसि माई तुंहिंजो मुड़ुसु शहीद थी चए थी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वरी ॿियो चएसि माई तुंहिंजो भाउ बि शहीद थी चए अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मूंखे नबी साईं जो ख़बर ॾियो हवालो ॾियो हेॾा माण्हू आयो ओ कुरानी तुंहिंजो पुट बि शहीद रोए नथी मुर्गी करे चवे थी ओ मुंहिंजा मौला करीम तुझा वॾा थोर वॾा एहसान रब मुंहिंजे पुट खे क़बूल कई अल्लाह तुझे दीन जे बुलंदी जे लाइ इन ॾींहं जे लाइ त ॼणो हुयूं तुझे दीन इस्लाम में कम अचे अल्लाह अल्लाह आई चए थी पुट जो नथी पुछां भाउ जो न मुड़ुस जो न ख़बर पयुसि हुज़ूर जे साम्हूं जॾहिं साईं जी ज़ियारत कई अखियुनि मां पाणी हारे चवे थी सुण पुट जी ख़बर पई परवाह न आहे भाउ जी परवाह न मुड़ुस जी न मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजो भाउ मुंहिंजो पुट तुंहिंजे दीन जे मथां कुर्बान तुंहिंजो दीन इस्लाम बुलंद अवां जी शहादत जो पतो पियो साईं मज़ो न पियो अचे घरां निकितमि हाणे तुंहिंजे चेहरे खे ॾिठमि कुल मुसीबत बादक जलला तुंहिंजे चेहरे खां ॾिसण सां मां क़ुरानीअ जूं सभु मुसीबतूं दूर थी वयूं नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर इस्लाम जी पहरी पहरी शहीद भी औरत वो जो हमने निर्णय किया रोज़ात नमाज पढ़ो मथो बि ढकियो तव्हांजो आवाज़ घिटीअ में न अचे जेकॾहिं क़ुरान ॾाढा पढ़ंदो ऐं घिटी वारो ॿुधंदो त हुन ते लानत सेरा न चओ गिला न कयो हिक ॿिए जे ऐब न कढियो मुंहिंजूं अमड़ियूं मुंहिंजूं नियाणियूं मुंहिंजूं भेनर अलबत्ते तव्हांजो वॾो शान कयो आहे नज़र कयो त इस्लाम में पहिरें नंबर में ईमान आणण वारी बि औरत सैयदना अबू बकर सिद्दीक़ अम्मा खदीजा हज़रत ज़ैद ऐं मुंहिंजो मुर्शिद अली चार माण्हू जे पहिरें पहिरें ऐलान ते मुहम्मद जो कलमो पढ़ियो और चओ सुभान अल्लाह ये नज़र कर त इस्लाम जे दीन जे बुलंदी जे लाइ जॾहिं अबू जहल पहिरें पहिरें माण्हूअ खे जॾहिं शहीद कयो वो मर्द न हो उहा अम्मा बीबी सुमैया पहिरें पहिरें शहीद औरत
औरतुन खुदा जी ज़ात जो कसम दीन जे बुलंदी जे लाइ हुजूर जे पंजन बच्चन के घोर क्योंकि माई ओद जे मैदान में नबी सही ऐलान कयो तबूक जे लड़ाई जे लाइ नमाई पांजो पुट खणी आई साईं फरमाया काडे कंदासे साईं जो कुछ न कंदो मुंजो पुट नंढड़ो आ इनके कबूल कयो पान फरमाए छा कंदो न तीर न तलवार साईं समझां थी उन मुजाहिद सिपाही के दियो जेके ढाल नाहे काफर जो तीर अचे मुझे बच्चे के लगे मुझो बच्चो शहीद थी वने मोहम्मद तुझो दीन इस्लाम बुलंद थी वने क़यामत जे ॾियारे मां भी शहीद जी मौत सदाया दीन इस्लामी है कुरान रत जा दरिया पार कंदे कंदे हज़रत अबू बकर सिद्दीक़ के कुरान जे दीन जे बुलंदी जे मार ॾिनो कुटियो पत्थर हयो सैयदना उमर फारूक शहीद थे हज़रत उस्मान साईं के इन कुरान जे कानून के बचाने जे ये कुरान गोद में आ ज़ालिमन जी रत हई यो कुरान वरी फिरी सगो हज़रत उस्मान जे अग्यां पयो हिकड़े मानू हज़रत उस्मान साईं जो 40 ॾींहं पानी बंद क्यों हज़रत उस्मान के तलवार हयऊं बीबी हथ ॾिनो जो आंगलियूं कटजी पयूं मथे में धक लगो जंहिंजे खून जा कतरा कुरान ते पए कुरान जा आयत मुझो मुर्शिद अली कूफे जे जामे मस्जिद में रमजान जे महीने में सुबह जे टाइम अल्लाह जे दर ते अल्लाह जे घर में शहीद सोनो हसन ऐं हुसैन करबला जे मैदान में पंहिंजा बचड़ा अली अकबर अली असगर शहजादा उनकी केड़ी लड़ाई इन करे पैदल इमाम हुसैन जे लाइ त बचानो थी आयो त मां अली अकबर को हाया घोट गबरू जवान त जन्नत मिले न भला मासूम को हाया तरब के रहम चे त जन्नत सदे दे न घोट को आया घोट कासिम न पोछा जे लाए आयो छाजे लाए आयो जो नबी नाने नबी जो दीन बचान आयो हे कुरान हे दीन रत जो नजरानो नहीं दीन के वधी का कुव्वत मिली तारीख के कुव्वत मिली खुदा जी सा जो कसम सोने हुसैन पाजी जान जा नजराना ना मावन मुजा बच्चा वजन औलाद वने वरना ने मोहम्मद जे उम्मत दे कुरान उम्मत है बोते खुदा जी सा जो कसम नजर कंदा जो उलमाए हक उलमाए जो बंद हक जे आलिम ने दरजा जनाजा लाश जे को निकलन बाल जे को जेल जे अंदर इशाद सादत माने अया तई सिलसिलो हलंदे हलंदे हवा नजर कयो कराची में शेखुल हदीस पिया मारिया वजन मौलाना अब्दुल शकूर वजीर हो शाजे लाए शहीद कयो इन जे लाए दीन इस्लाम जे बुलंदी जे लाए पिया मेहनत कर हेने नजर कर वो जो शहीद खालिद महमूद नव्वर अल्लाह मरकद हो खुदा जी सा जो कसम दीन इस्लाम जे बुलंदी जे लाए राज वाइज कयो थई अमन कॉन्फ्रेंस हुई सकर जे अंदर आए मुझे शहीद खालिद महमूद हक जी गाल कही दीन इस्लाम जी गाल कही सुबह जी नमाज में गोली जो निशानो बनायो वयो अरे शहीद खालिद महमूद त बेड़ा पार थी ए कुरान तरदे तरदे तो असा वटायो मुसलमान सुबह साऊ थी तू मोबाइल से कुरान पढ़े सुबह साऊ थी मस्जिद में नाच वो हाय बा तुझे हालत की तो जन्नत जी तलब करे खुदा जी सा जो कसम में मेड़ खड़ी आयो आया आसान जे होटल छड़े करे मस्जिद में अचो ओ नौजवान सुबह जो दुकान या सुबह जो कहीं भी कम ते ये न वजो अग में अल्लाह दे कुरान जी ज़ियारत कयो यासीन पढ़ो त सजे दी जा कम अल्लाह आसान करे नारे तकबीर शान मुस्तफा शान कुरान शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर सब नंढ पिया थई मुखे रहम तहां ते इन अमीर बख्श के न तो चे तो अइया हल आशिक का न ऐ माके खुशी वडी थी जो अमीर बख्श दाढ़ी रखी है सो मान नथा जो अल्लाह से ईंदड़ साल ता हित ॾिसंदो सीने
ॻाल्हाए त सही न मां हरू वटाण थो वञा न अल्लाह बरकत करे हिननि खे असांजे असगर खे असांजे हुन रियाज़ साहब खे हुनजी ॾाढी वॾी आहे अलाह कंदो असगर बि छॾींदुसि निमाज़ पढ़ो आसान अचे सॼो सभु कमु अहम कमु ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे सऊदी वारनि में बरकत छो आहे छाजे करे सऊदी वारा निमाज़ खे अहमियत ॾींदा अरबपति हुजे करोड़नि जी गाॾी ते हुजे न हिते जेके वज़ीर घुमंदा आहिनि न गाॾियुनि ते सऊदीअ में उत जो आम माण्हू घुमंदो एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पर जॾहिं अल्लाहु अकबर थींदो आहे न मां सऊदीअ वयुसि 2019 में 18 में पोइ न वियो आहियां यकी मूंखे अटैक थियो पोइ त मां वापसि मोटां पियो त उन ॾींहुं मूंखे पैसा मटाइणा हा मुंहिंजो साम्हूं नबी मस्जिद साम्हूं बैंक ही जेका मटाए पाकिस्तान जा पैसा लाइन लॻल हुई मां बि वञी बीठो मचां पर उतां जा ॾियां पंहिंजा वठां ऐं कुदरत न जॾहिं मुंहिंजो वारो आयो त नबी मस्जिद मां आज़ान अल्लाहु अकबर त मां नमाज़ मूंखे चई ला ला बाद सलाह सुभान अल्लाह सम्झो आहे त सुभान अल्लाह चवां न ला ला बाद सलाह न न मोटी वञ नमाज़ पढ़ी पहुच ऐं असांजे दुकानदार चवंदो त हे 2 ग्राहक बि हणी वठां अञा देर आहे थोरी अल्लाह अकबर भली आज़ान थिए न दुकान बंदि कर आज़ान थिए न ओटाक छॾ भली गाॾीअ ते घुम भली किरोला कार हुजई पर निमाज़ में निमाज़ पढ़ जाते टाइम मिले निमाज़ पढ़ सॼी ज़मीन मोहम्मद जे उम्मत लाइ अल्लाह रूए ज़मीन खे मस्जिद बणाए छॾे दोस्तों दीन इस्लाम जे बुलंदी जे लाइ जिन बुजुर्गनि महिनतूं कयूं अल्लामा राशिद महमूद साहब अमुन सिंध अमुन मार्च कयो माण्हू मौलाना खे गारियूं पिया ॾियनि अल्लामा राशिद साहब खे गारियूं पिया ॾियनि अड़े महांगाई थिए तव्हां गारियूं आलमनि खे ॾियो महांगाई थिए तव्हां गारियूं मौलाना फज़लुर रहमान खे ॾियो अड़े जिन खे वोट न अथव उन्हनि खे गारियूं ॾियो न 99 खां भुलिजो न राशिद साहब खे तव्हां वोट कोन न वज़ीर आला कोन बणायो राशिद साहब जा जेके माण्हू बीठा तव्हांजे इलाइक़े में तव्हां उनखे वोट न पोइ गारियूं छो था ॾियो आलिमनि खे छो आलिम असांजा ख़ैर ख़्वान इन ॾिठो ॿोॾि में बरसातुनि में अल्लामा राशिद महमूद वेचारे अल्लाह उनकी सेहत लंबी करे अल्लाह उनकी हिफाजत कराए अल्लाह उनकी हिफाजत करे अल्लाह उनके बद नज़र का बचाए वञी करे ग़रीबन मिस्किन जे दर ते वञी करे हे पंहिंजी जेको आहे सो वञी करे ग़रीबन जी उन्हनि मदद कई काथे जायूं ठारायूं काथे राशन ॾिना काथे ग़रीबन खे जेको आहे सो अवां बि ॾिसो लाड़काने में 500,000 जेको आहे सो माण्हुनि खे रोज़मानी खाराईंदा हा इहे राशिद महमूद साहब मेहनतूं कयूं अल्लाह जी ज़ात जो कसम कायदे मिलत इस्लामिया मौलाना फज़लुर रहमान हाणे गज़ा जे मुसलमान जे लाइ फ़लस्तीन जे मुसलमान लाइ 1 अरब 76 करोड़ वञी उते मज़लूम गज़ा जे मज़लूम मुसलमाननि खे पहुचाए आयो मौलाना मेहनत कई इन ॻाल्हि मां इहा ॻाल्हि साबित थी थिए त कायदे मिलत इस्लामी मौलाना फज़लुर रहमान चलो पाकिस्तान जो अमीर न आहे पर चओ सॼी पूरी दुनिया जो अमीर आहे पूरी दुनिया मेहनत पिया कनि त पाकिस्तान में अमन अमान थे यहूदी हरामी पाकिस्तान के तारी वेठा ये हिकड़ो ही बहादुरा मौलाना फज़लुर रहमान साहब जो अखियों अखियुनि में मिलाए करे ज़ालिमनि के हक़ जो कलमो पे चए उलमा के छॾींदो जमात के छॾींदो जीअं बकरी जमल जेको आहे सो धण के छॾे अकेली थींदी आहे त बग़ैर चबो हणी खाई वेंदो अथसि जमात के छॾे पंहिंजी अकेली देगड़ी चाढ़ींदे त मन शुज़ फिन्नार जहन्नम में हलियो वेंदी शैतान जे चंबे में हलियो वेंदी उलमा हुज़ूर फरमायो आलिम वारस नबी जा पाण फरमाया आलिम मां मोहम्मद जे कोड़ी जा वार जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी उन सां गॾु हूंदो उलमा सां मोहब्बत कंदो अब जागो था अब 30 नवंबर ते ऐलान 30 नवंबर ते शहीद इस्लाम तूफान अक्सा कॉन्फ्रेंस लाड़काने में 30 नवंबर ते सुबह का थी रही है शहीद इस्लाम के याद में
तूफान अक्सा ओ फलस्तीन के मजलूम शहीद के याद में अल्लामा राशिद महमूद वली कॉन्फ्रेंस कोठाई कायदे मिल्लत इस्लामिया दुनिया जा आलिम दुनिया जा कुर्रा नातो खान सिंध सजी जा आलिम अचन पया लाड़काने में लखन के तादाद में मानू ईदा अल्लामा राशिद महमूद साहब अवा सजी जमायत के दावत दी सजी जमायत के तवा जो आसो 3 नवंबर ते शहीद इस्लाम तूफान अक्सा कॉन्फ्रेंस में केड़ा केड़ा शरीक थी लो जेके शरीक थियो वो डाडा मई हथ मथे करी करे चो इंशाअल्लाह डाडा न था चो निंड्र तो डाडा चो ईंदो अल्लामा राशिद महमूद तवा जो इंतजार कंदो अवा जो मीज़बान मां भी लाड़कन जो मां भी ता जो मीज़बान मां भी इंतजार कंदुस चो इंशाअल्लाह अज को वठी तैयारी शुरू कयो ता त हे ता जो इलाको हे पन्नो हे घोटकी ता जो इलाको वेझो आ परे परे का मानू कराची का मानू मदीने का मानू वो अज ही तैयार करे बनी हुए अग में निकरंदा कराची वारा बलोचिस्तान का कुंड कुर्स का मानू ईदा चो इंशाअल्लाह 3 नवंबर ते सुबह जो लाड़काने में स्टेडियम में चो इंशाअल्लाह कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद जो हुक्म ते इंशाअल्लाह हाजिरी भराइंदा से मां जो कुछ अल्लाह कबूल फरमाए मकबूल फरमाए रब